सिंध हाई कोर्ट सखर में बोर्ड मुतासरन की मदद न थियण खिलाफ दाखिल पिटीशन से ॿुधणी थी। मुतासरन की मदद न थियण ते अदालत तरफां कावड़ जो इज़हार कियो वियो। जस्टिस ज़फर अहमद राजपूत, जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते ॿधल डबल बेंच ॿुधणी कई। कमिश्नर सखर, चीफ इंजीनियर सखर बैराज ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे ऑफिसर पेश थिया। अदालत अमलदारनि खां पुछाणो कयो त अदालती हुकम ते केतिरा टेंट सिटी क़ाइम कया विया आहिनि। ऑफिसर्स अदालत खे ॿुधायो त कुझु तालुकनि में टेंट सिटी क़ाइम कया विया आहिनि। जस्टिस ज़फर अहमद राजपूत ऑफिसर्स खे चयो त तव्हां अवाम जा मुलाज़िम आहियो, MNA, MPA ऐं वज़ीरनि जा मुलाज़िम न आहियो। पाण खे MNA ऐं MPA जो मुलाज़िम न सम्झो। जस्टिस ज़फर अहमद राजपूत वधीक चयो त बोर्ड मुतासरनि जो सामान सरकारी ऑफिसनि मां निकिरी किथे वेंदो आहे, उहा सभिनी खे ख़बर आहे। इमदादी सामान वडेरनि जी औताकनि, बंगलनि ऐं गोदामनि में रखियो वियो आहे। अदालत मुतासरनि खे टेंट सिटी में मुंतक़िल करण जी हिदायत कंदे 14 सेप्टेम्बर ताईं रिपोर्ट तलब करे वरिती आहे।